Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. फैसलो हिक ता बराबर थी वियो। लाहौर हाई कोर्ट जो तहरीरी फैसलो जारी। नून लीग अॻवान जी ज़मानत जो फैसलो रेफरी जज कंदो। बेंच जे हिक मेंबर जस्टिस सरफराज डोगर ज़मानत मंज़ूर कई। ॿिए मेंबर जस्टिस असद जावेद दरख़्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस असद जावेद इख़्तिलाफ़ी नोट में लिखियो आहे त जस्टिस सरदार सरफराज रज़ामंदी तलब कई त मूं इनकार कयो। जस्टिस सरफराज डोगर अकेले ई मुतफ़िक़ा फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी नाअहलीअ बाबति दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़रर। सुप्रीम कोर्ट 19 अप्रैल ते ॿुधणी मुक़रर कंदे धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी घरवारी सरीना ईसा फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त फवाद चौधरी जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खे अंडर ट्रायल जज कोठे तौहीन कई। शिकारपुर जी अनाज मंडी भरिसां वापारी शंकर लाल गोलियूं हणी क़तल। स्टोरगंज थाणे जी हद में हथियारबंद वापारी खे गोलियुनि जो खाज बणाए फ़रार। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़े में हिकु जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त हिंदू वापारी जे क़त्ल वारे वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि में जांच शुरू कई वई आहे। क़त्ल जा कारण मालूम न थी सघिया। नसीराबाद वेझो पुराणे तकरार तां नारी गोलियूं हणी क़तल। ॻोठ भट शेख में 22 वरनि जी नाज़िया बाजी वई। लाश अस्पताल मुंतक़िल। नारी जे वालिद जो चवणु आहे त न्याणी खे असांजे अज़ीज़ क़तल कयो आहे। जवाबदार सुञाता आहिनि। पुलिस मूजिबि नारी नाज़ बीबी जे क़त्ल वारे वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। खिपरो भरिसां थधो मशीन वटां खदड़े फ़क़ीर जो लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त लाश जे पोस्टमार्टम बाद मौत जा कारण मालूम थी सघंदा, जंहिं बाद वधीक जांच कई वेंदी। बदीन जे SRTC क्वार्टर्स में नींगर सां बदफ़िली जो केस दाख़िल थियण बाद पुलिस जूं कार्रवायूं। 3 जवाबदार रियाज़ उनर, दानिश न्याज़ी ऐं अब्दुल सत्तार जूणे जो गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि खां पुछागाछा जारी आहे। नींगर सां बदफ़िलीअ जो केस कुझु ॾींहं अॻु दाख़िल थियो हो। ऐं कढण वेझो गूनी शाख खे 15 फुट घारो। शाख खे आडी 43 वटां घारो पइजी वियो। घारे जो पाणी ॻोठ सिद्दीक़ बला ऐं आबाद ज़मीन में दाख़िल। आपाशी अमलदार घारे वारे हंधि नज़र न आया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।